डियर व्यूअर्स जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते न्यू आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हिन चैनल खे सब्सक्राइब करण जा तव्हांखे काफ़ी सारा फ़ाइदा आहिनि। हिन चैनल जे ज़रिए असां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जी दाख़िला बाबति मालूमात ॾींदा आहियूं। उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटियुनि जी दाख़िला जी टेस्ट जी तयारी कीअं कजे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इदारनि में ईंदड़ नौकरियुनि बाबति ॼाण ऐं उन्हनि नौकरियुनि में ऑनलाइन घर वेठे अप्लाई कीअं कजे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मालूमाती ऐं तफ़रीही वीडियोज़ जीअं सिंधी किताबनि जी ॼाण ऐं सिंधी किताबनि ते मुख़्तलिफ़ अदीबनि जो जाइज़ो। उन सां गॾोगॾु जेकॾहिं तफ़रीह जी ॻाल्हि कजे, तफ़रीह जे लाइ तव्हांखे सिंधी में व्हाट्सएप स्टेटस ऐं रिलैक्सेशन म्यूज़िक वग़ैरह जो वीडियोज़ मिली वेंदियूं। ही असांजो चैनल आहे SindhiPoint.com, हिन खे ज़रूर सब्सक्राइब कयो। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त ऑलरेडी हिन में केतिरियूं सारियूं वीडियोज़ मौजूदु आहिनि, जंहिंमें जॉब्स जे बारे में वीडियोज़ आहिनि, यूनिवर्सिटी जी एडमिशन जे बारे में वीडियोज़ आहिनि, एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन कीअं कजे उन जे बारे में वीडियोज़ आहिनि। अगरि जेकॾहिं हिन चैनल जी प्लेलिस्ट जे बारे में ॻाल्हि कजे त तव्हांखे इन में सिंधी व्हाट्सएप स्टेटस, रिलैक्सिंग म्यूज़िक, उन सां गॾोगॾु जॉब्स, एडमिशन, स्कॉलरशिप जूं वीडियोज़ ऐं ॿियूं खोड़ सारियूं प्लेलिस्ट मौजूदु आहिनि, जंहिंमें यूनिवर्सिटी ऑफ सिंध आहे, कोविड-19 रिलेटेड वीडियोज़ आहिनि, सिंधी बुक रिव्यूज़, अदबी लेक्चर, सिंधी ट्यूटोरियल्स। इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जूं वीडियोज़ मिली वेंदियूं, लाइक अकाउंटिंग वग़ैरह, सिंधी फ्लोक, किड्स, गेमिंग एंड फन वग़ैरह। त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूर दॿायो त जीअं असांजूं ईंदड़ नयूं वीडियोज़ अव्हां ताईं पहुची सघनि।